ॾिसी रहिया आहियो सिंध ग्रीन न्यूज़। मां आहियां गुलज़ार अहमद चांडियो। ख़बरुनि जो सिलसिलो जारी आहे। हाणे ख़बरूं शामिल कंदासीं। हिंगोर जा ख़बर शामिल कंदासीं त जीए सिंध क़ौमी महाज़ बशीर ख़ान कुरैशी जे मरकज़ी चीफ ऑर्गेनाइज़र नियाज़ कालाणीअ चयो आहे त सिंध जो अवाम सिंधु दरिया मां 6 नवां केनाल कढी सिंध जे ज़मीनुनि खे तबाह करण वारे साज़िश खे हरगिज़ बर्दाश्त न कंदो। अहिड़े सिंध दुश्मन साज़िश ख़िलाफ़ जिस्कम 12-21 फरवरी ते क़ौमी शाहराह ते बबरलो बाईपास वटि तारीख़ी एहतजाजी धरणो हंयो वेंदो। केनालनि समेत ॿियनि सिंध दुश्मन रिथाउनि में नाइंसाफ़ियुनि जे ख़िलाफ़ गॾियल जिदोजहद जी ज़रूरत आहे, जंहिं लाइ सैयद ज़ैन शाह खे अपील आहे त पंहिंजो किरदारु अदा करे। सिंध दोस्त समूरनि धुरियुनि खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु करे गॾियल जिदोजहद लाइ राह हमार करे, जंहिंमें जिस्कम पिणु शमूलियत कंदी। हिंगोरजा में पुनल सारियो मुजीब भेलार सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे हुन चयो त 6 केनालनि वारे मनसूबे मां पीपी सिंध दुश्मनी ज़ाहिर थिए थी, जंहिंजी सदर आसिफ अली ज़रदारी उन मनसूबे ते सही करे अहिड़ी इजाज़त ॾिनी आहे। अगरि पीपल्स पार्टी चवे थी त हू मनसूबे जा मुख़ालिफ़ आहिनि त पोइ सिंध अंदरि अमली जिदोजहद ऐं मुज़ाहिमत जे मैदान ते अची अमली तौर ते साबित कनि। हुन चयो त सिंध जे अंदरि अॻु में ई ज़राअत खे वॾो नुक़सानु पहुचायो वियो आहे ऐं केनाल निकिरण सां सिंध जूं ज़मीनूं बंजर थी वेंदियूं, जॾहिं त समुंड में दरिया जो पाणी छोड़ न थियण जे करे समुंड जेको अॻु में ई पाणीअ जे खोड़ सबबु लखे एकड़ ज़मीन पायो वेठो आहे, वधीक ज़मीननि खे तबाह करे छॾींदो। हुन चयो त ख़ैरपुर ज़िले समेत सिंध जे ॿियनि ज़िलनि अंदरि क़बीलाई झेड़ा हथ वठी कराया पिया वञनि त जीअं सिंधी माण्हुनि खे पाण में विढ़ाए सिंध दुश्मन क़ुवतूं केनालनि समेत ॿियनि सिंध दुश्मन मनसूबनि खे मुकमल तौर करे सघनि, लेकिन संदन अहिड़ियूं साज़िशूं कॾहिं बि कामयाबु थियण न ॾींदासीं।